नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही में फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जोही जे सॾ ते कराची में पठाणनि हथां बेगुनाह शहीद थियल बाबर अली मीराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ शहीद मखदूम बिलावल पार्क खां प्रेस क्लब जोही ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ जोही में फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जोही जे सॾ ते कराची में पठाणनि हथां बेगुनाह शहीद थियल बाबर अली मीराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ शहीद मखदूम बिलावल पार्क खां प्रेस क्लब जोही ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हामिद लाशारी, खलील आरिफ सूमरो, रोशन जान मेमण, यूनिस सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी जोही दादू रोड ते धरणो हयो। इन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे नाम्यारे रागी शमन अली मीराणी जे भाणज बाबर अली मीराणी खे कराची में दहशतगर्द पठाणनि बेगुनाह क़त्ल कयो आहे। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण बजाए ख़ामोश तमाशाई बणियल आहे। धारिया पठाण सिंध में क़ाबिज़ आहिनि। सिंध जी राजधानी शहर कराची में असां सिंधियुनि खे सरेआम दहशतगर्दनि जो खाॼ बणायो पियो वञे। केरु दांह ॿुधण वारो कोन्हे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध समेत वसवारनि ऐं आला इख्तियारनि खे अपील कंदे चयो आहे त शहीद बाबर अली मीराणी जे कातिलनि खे गिरफ़्तारी करे संदनि मथां कानूनी कार्रवाई करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी सिलसिलो जारी रहंदो।